सभिनी जी ताड़ियुनि में थैंक यू सर। और मैं गुजारिश कंदुसि मुनीर अहमद जुमानी डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर एक्सटेंशन के त पाण साईं सोहेल अहमद कुरैशी सेक्रेटरी एग्रीकल्चर के अजरक जो तोहफ़ो ऐं शील्ड पेश कर। थैंक यू सर। Once again, Mr. Sohail Ahmed Qureshi, Secretary Agriculture, Zurke State, please to present. एक दफ़ो ॿीहर साईं सोहेल अहमद कुरैशी साहब जी खे गुज़ारिश कबी त पाण अजरक जो गिफ्ट मुनीर अहमद जुमानी साहब जिन खे पेश कर। Thank you, sir. Thank you, sir. Munir Ahmad Jumani साहब once again Zurke State. साईं मुनीर जुमानी साहब की गुजारिश आहिनि त पाण सैयद नदीम शाह डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर इंजीनियरिंग खे अजरक जो तोहफ़ो पेश कर ऐं शील्ड पेश कर। साईं मुनीर अहमद जुमानी साहब जी गुज़ारिश आहे त साईं बारी खान प्रतापी साहब जिन खे अजरक ऐं शील्ड जो तोहफ़ो पेश कर। साईं मुनीर अहमद जुमानी साहब की गुज़ारिश आहे त हमज़ा खान साहब जिन खे अजरक ऐं शील्ड जो तोहफ़ो पेश वर्दी सेक्रेटरी सोहेल अहमद कुरैशी साहब की गुज़ारिश आहे त अब्दुल रज़ाक चेयरमैन खानगढ़ जिन खे वर्दी सेक्रेटरी सोहेल अहमद कुरैशी साहब की गुज़ारिश आहे त पाण अब्दुल रज़ाक खान चेयरमैन खानगढ़ के प्रेजेंट अजरक जो तोहफ़ो पेश कर ऐं शील्ड पेश कर। डॉक्टर लियाकत अली भुट्टो साहब ने गुज़ारिश आहे त डॉक्टर लियाकत अली भुट्टो साहब के गुज़ारिश है पाण अजरक ऐं शील्ड हासिल कयूं। डॉक्टर लियाकत अली भुट्टो वाइस चांसलर सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टनोजाम अल्ताफ हुसैन सियाल साहब की गुज़ारिश आहे त पाण अजरक जो तोहफ़ो हासिल कयूं।
डॉक्टर मदरुद्दीन कीरियो डीजी रिसर्च साहब जिनके गुजारिश आहे त पाण अचनि शील्ड ऐं अजर खे तोहफ़ो हासिल कनि। डॉक्टर मदरुद्दीन कीरियो जुग जुग जिया दौरान सिंधु वहां दौरान जुग जुग जिया दौरान सिंधु वहां दौरान सिंधु रहंदी सिंधी रांदा सिंधु रहंदी सिंधी रांदा सिंधु वहां दौरान जी जुमानी साहब की गुजारिश आहे त मोहम्मद इदरीस कोसो एडिशनल सेक्रेटरी एग्रीकल्चर जिनके अजर जो तोहफ़ो पेश कनि। सिंधु वहां दौरान सिंधु रहंदी सिंधी रांदा Mr. Jalil Jarwar, representative from FFC, गुजारिश आहे त पाण अचनि ऐं अजर जो तोहफ़ो हासिल कनि ऐं शील्ड हासिल कनि। सर्टिफिकेट्स हाणे असां गुजर साहब जी बहितरीन कारकर्दगी जे हवाले सां नाला अनाउंस कंदासीं। उहे दोस्त ईंदा ऐं शील्ड हासिल कंदा। बेस्ट परफॉर्मेंस शील्ड्स साईं रसूलगंज चुंड साहब एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन। बेस्ट परफॉर्मेंस फॉर द ईयर ऑफ 2024 मोहम्मद रमजान चना एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद की गुजारिश आहे त पाण अचनि ऐं शील्ड हासिल कनि। हे असांजा उहे फीलिया दोस्त आहिनि जिन जी आला कारकर्दगी रही गुज़िरियल साल। फ़हीम कुरैशी ICT इंचार्ज के गुजारिश आहे त पंहिंजी शील्ड हासिल कनि। फ़हीम कुरैशी। असदुल्ला सोलंकी डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन लाणकाड़ा के गुजारिश आहे त पंहिंजी शील्ड हासिल कनि। मीर मोहम्मद कोलाची एग्रीकल्चर ऑफिसर सखा जे बदिरां नवाज़ जमाली के गुजारिश आहे पाण शील्ड हासिल कनि। अशफाक गुलाम कादर मंगरियो एग्रीकल्चर ऑफिसर सां गॾु गुजारिश आहे त पाण अचनि ऐं शील्ड हासिल कनि। अशफाक अहमद सुमरो फील्ड असिस्टेंट जेकाबाद गुजारिश है तो पाण अचनि ऐं शील्ड हासिल कनि। मिस्टर सलाउद्दीन भट्टी फील्ड असिस्टेंट ने गुजारिश है तो पाण अचनि ऐं शील्ड हासिल कनि। थैंक यू सर। इन सकाफती ऐं शील्ड जी सेरेमनी खां पोइ असां गुज़ारिश कंदासीं Now I would like to request to the Secretary Agriculture Supply and Prices Department, Honorable Sir Sohail Ahmed Qureshi Sahab, to please come and to have a welcome words. Thank you, sir. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब, अब्दुल बारी पिताफी साहब जन ऐं मुंहिंजे टीम जा मेंबर ऐं इन पिंडाल में वेठल जेके बि असांजा भाउर हिते मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अॼु जी ही तक़रीब
ख़ासि तौर ते जेको बेनज़ीर हारी कार्ड आहे उन खे अमली जामो पाइण लाइ असां हीअ मुनक़द कई आहे। असांजे काफ़ी दोस्तनि पुछो त हारी कार्ड आहे छा। दरअसल हारी कार्ड ॿियो कुझु न, असांजे जेके आबादगार आहिनि ऐं हारी आहिनि उन्हनि जी हिकिड़ी उमेद आहे। इन हारी कार्ड जा जेके फ़ाइदा आहिनि जी अॼु इन हारी बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ असांजे मिनिस्टर साहब जिन जूं जेके काविशूं आहिनि उहे बि तव्हांखे असां ॿुधाईंदासीं त असांजे मिनिस्टर साहब जिन इहे जेका थोरी विच में गैप अची वई हुई उन जो सबबु सिर्फ़ु इहो हुयो त असांखे ऑपरेशनल कॉस्ट जेका आहे इन हारी कार्ड खे रजिस्टर करण जे लाइ जेके पैसा घुर्बल हुया उहे मौजूदु कोन हुया, जेके सरदार साहब जिन जी कोशिशुनि खां पोइ उहे हाणे असांखे पैसा रिलीज़ थी चुका आहिनि ऐं अॼु हारी कार्ड जी बाक़ाइदा इफ़्तिताह थींदो जंहिंमें असांजा हारी ऑनलाइन ज़रिए इन कार्ड खे रजिस्टर बि कराए सघंदा। पहिरियों त माण्हुनि खे शायदि इहो ज़हन में हुयो त हारी कार्ड सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो कार्ड आहे जंहिंजी का बि अफ़ादियत न आहे, पर हाणे तव्हां ॿाहिरि ॾिठियूं हूंदियूं असांजूं जेके एग्रीकल्चर जूं मशीन्स बीठियूं आहिनि, जेके बि ज़रई आलात आहिनि उन्हनि सभिनी में इन्हनि हारियुनि जो हिसो आहे। को बि सब्सिडी जेकॾहिं अॼु खां पोइ एग्रीकल्चर डिपार्टमेंट जे कंहिं बि माण्हूअ खे मिलंदी त उन में सभ खां वॾे में वॾो हिसो जेको हूंदो उहो असांजे हारी कार्ड वारनि जो हूंदो। हारी कार्ड सां न फ़क़ति इहे जेके बि ज़रई आलात आहिनि उन्हनि सभिनी खे सभ खां पहिरियों जेकॾहिं तरजीह ॾिनी वेंदी त उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजा आबादगार हूंदा ऐं असांजा हारी हूंदा। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कंहिं क़िस्म जो को डिज़ास्टर अची थो वञे, कुदरती का आफ़ात अची थी वञे त असांजे जेके हारी आहिनि उन्हनि खे हिकु हिकु ऑफिस जो चकर न लॻाइणो पवंदो, बल्कि इन कार्ड जे थ्रू उन्हनि खे हर क़िस्म जी मदद उन्हनि जे घर ते वेठे पहुचाई वेंदी। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके फर्टिलाइज़र्स आहिनि, जेके भाण, जेके दवाऊं, इहे सभु इस्तेमालु थींदियूं आहिनि इन हारी कार्ड जे ठहिण खां पोइ उन्हनि खे बैंक में ॿियनि कंहिं बि क़िस्म जी काई ज़रूरत न पवंदी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन हारी कार्ड खे ॾेखारण खां पोइ उन्हनि खे उहे लोन बि मिली सघंदा ऐं प्लस उन्हनि खे इहे जेके बि अद्वियात आहिनि या भाण आहिनि, यूरिया जेका आहे उहा बि उन्हनि खे मिली सघंदी। इन में हारी कार्ड जे अकाउंट खुलण खां पोइ जंहिं बि क़िस्म जी का सब्सिडी हूंदी उहा उन्हनि जे अकाउंट में ऑटोमेटिकली ट्रांसफर कई वेंदी ऐं जीअं हिकिड़ो ATM कार्ड इस्तेमालु थींदो आहे तीअं ई हारी कार्ड बि इस्तेमालु थींदो। असांजे मिनिस्टर साहब सरदार साहब जिन जो सभ खां वॾे में वॾो ज़ोर एग्रीकल्चर डिपार्टमेंट में इहो हुयो त इन हारी कार्ड खे कहिड़े नमूने सां जल्द खां जल्द जेको आहे इंट्रोड्यूस कराए ऐं इन खे स्टार्ट कयो वञे, शुरूआत कई वञे, जेको अल्हम्दुलिल्लाह अॼु जी हिन तक़रीब में स्टार्ट थिए पियो, प्रैक्टिकली स्टार्ट थिए थो, जंहिंमें असां अॼु जेके असांजा हारी आहिनि उन्हनि जी रजिस्ट्रेशन ऑनलाइन तव्हां सभिनी जे साम्हूं कई वेंदी ऐं इहो हारी कार्ड न फ़क़ति तव्हां हिते वेही करे बल्कि मुल्क खां ॿाहिरि बि रही करे उन्हीअ में पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए था सघो।
इन में मां तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे मिनिस्टर साहब जो, जंहिं तमामु घणियूं एफर्ट्स ऐं असां सभिनी खे पुश करे असां सभिनी खे ज़ोर भरियो त इन खे जल्द खां जल्द स्टार्ट कयो वञे ऐं अॼु जी तकरीब में उहो अॼु स्टार्ट कयो थो वञे। उन जे लाइ मां वंस अगेन ॿीहर शुक्रगुज़ार आहियां सरदार साहिब जिन जो, जिन जी काविशुनि सां ही अॼु कार्ड स्टार्ट थी रहियो आहे। महिरबानी तव्हांजी, शुक्रिया। महिरबानी साईं सुहेल अहमद कुरैशी साहब। हाणे पंहिंजे ख़्यालनि सां नवाज़ण लाइ मां गुज़ारिश कंदुसि सरदार अब्दुल बारी ख़ान पितावी साहब जिन खे त पाण अचनि ऐं अवां सां ख़्यालनि जी वंड कनि। सरदार अब्दुल बारी ख़ान पितावी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम जनाब चीफ सरदार मोहम्मद रऊफ खान मेयर साहब ऐं सुहेल कुरैशी साहब सेक्रेटरी एग्रीकल्चर ऐं असांजा हिते ॿिया जेके महिमान आयल आहिनि ऐं ख़ासि तौर ते पिंडाल में मौजूदु सभु हारी नारी ज़िमेदार साहिबान, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। आउं घणो न ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजी तबियत सही कोन्हे, मूंखे थोरो टाइफाइड जो इशू थियो त इन करे मुंहिंजो गलो बि ख़राबु आहे, तव्हां ॿुधी रहिया आहियो। ऐं हिते हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु रखंदुसि त इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे जो असांखे एग्रीकल्चर जो मिनिस्टर असांजे डिस्ट्रिक्ट जो ई मिलियो आहे ऐं उहो नौजवान बि आहे, एनर्जेटिक बि आहे ऐं मल्टी सोच रखण वारो ऐं वसी तर सोच रखण वारो माण्हू आहे। ऐं उन जे तवसुल सां आउं ॾिसां पियो त जॾहिं खां वठी हू एग्रीकल्चर जा मिनिस्टर थिया आहिनि, असां पंहिंजे ज़िले में हिकिड़ी मूवमेंट ॾिठी आहे, असां एग्रीकल्चर डिपार्टमेंट में हिकिड़ी मूवमेंट ॾिठी आहे ऐं इहा हिकिड़ी तमामु सुठी साइन आहे। जॾहिं पोयां कमु थींदो आहे, महिनत थींदी आहे त हुन महिनत जा नतीजा अॼु जेको ही प्रोग्राम थियो आहे, सभु पाण गॾु वेठा आहियूं ऐं बेनज़ीर हारी कार्ड खणी अचणु इहो तमामु वॾो मरहलो हुयो ऐं इन ते काफ़ी माण्हू सोचींदा रहिया ऐं काफ़ी माण्हू महिनत बि कंदा रहिया, पर शयुनि खे अमली जामो पाराइण इहो जेकॾहिं क्रेडिट वञे थो त सरदार मोहम्मद खान मेयर साहब ऐं उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जो उहो अहिड़ी बहितरीनु स्कीम खणी आया हारी कार्ड जे हवाले सां। हारी कार्ड ते सेक्रेटरी साहब तव्हांखे तफ़सील ॿुधायो, अॻु में बि सरदार साहब हिते हिकिड़ो प्रोग्राम कयो हुयो, उन में बि हारी कार्ड जे हवाले सां मुख़्तलिफ़ डिस्कशन थिया। ऐं हिते हिकु अधु गुज़ारिशात ज़रूरु रखंदुसि सरदार साहब खे, उहे इहे त असां वटि हाणे जेको अचण वारो क्रॉप आहे, अचण वारी फसल आहे, उन फसल ते बि पूरे होटकी जे ज़िले जे ज़िमेदारनि जी का मीटिंग घुराइणु घुरिजे ऐं तय करणु घुरिजे त कहिड़ा क्रॉप करणु घुरिजनि ऐं क्रॉप्स खे कीअं मैनेज करणु घुरिजे। जेकॾहिं असीं सारियूं कयूं था त असांजूं ज़मीनूं ॾींहों ॾींहुं तबाह थियनि थियूं ऐं जेकॾहिं असीं सारियूं कयूं था त पोइ सवाइ सारी जे ॿियो को बि फसल असां नथा करे सघूं। जंहिं इलाइक़े में सारी थिए थी उन इलाइक़े में इवन तव्हां कमंद बि नथा करे सघो, जंहिंखे वधि में वधि पाणी खपंदो आहे। त असां जेकॾहिं सारी नथा कयूं त ॿिया असां वटि अल्टरनेट कहिड़ा क्रॉप आहिनि ऐं उनमें जेके असांजा अल्टरनेट क्रॉप आहिनि उनमें काफ़ी अहिड़ा क्रॉप आहिनि जंहिंमें फुटी आहे, तव्हांजी मूंगफली आहे, तव्हांजी ज्वार आहे, तव्हांजी ग्वार आहे, तव्हांजा तिर आहिनि, तव्हांजा मुंग आहिनि, खोड़ अहिड़ा ॿिया क्रॉप आहिनि जेके असां करे सघूं था ऐं उन सां गॾोगॾु इहे वण बि अॻिते वधी सघनि था। ऐं हिकिड़ो जेको वॾो मसइलो आहे उहो सरदार साहब खे अंदरि असां मीटिंग में वेठा हुआसीं, उते बि रिक्वेस्ट रखी ऐं वरी हिकु दफ़ो उन्हनि जी तवजा छिकाइण जी कोशिशि कंदुसि त पूरे पाकिस्तान में 80,000 खां वठी 1 लख एकड़ ताईं हर साल ज़मीन जेका आहे उहा सिम ऐं कलर जो शिकार थिए पई ऐं उन ज़मीन खे रिक्लेम करण जे लाइ असांजो एग्रीकल्चर डिपार्टमेंट जहिड़े तरीक़े सां सरदार साहब मुख़्तलिफ़ महिनत करे मुख़्तलिफ़ ॿिया प्रोजेक्ट खणी आयो आहे, अहिड़े तरीक़े सां सरदार साहब ज़रूरु महिनत कंदा हूंदा, छो त हीअ सिंध जो तमामु वॾो इशू आहे ऐं सिंध उहो सूबो आहे जंहिंमें 45% तव्हांजी ज़मीन सिम ऐं कलर जो शिकार थी चुकी आहे। त उनजे लाइ बि के प्रोजेक्ट हूंदा, सिम नाला हूंदा ऐं उन सां गॾोगॾु ज़मीन खे रिक्लेम कीअं कजे उन ते कमु करे सघिजे थो ऐं ऑर्गेनिक
जेका खेती आहे उहा असां कीअं करे सघूं था ऐं ऑर्गेनिक तरीक़े सां असां पंहिंजा कलर कीअं ख़तमु करे सघूं था। उनमें जीअं नई तहक़ीक़ आयल आहे लैक्टिक एसिड जी, त लैक्टिक एसिड जे ज़रिए बि तव्हां हिन कलर खे ख़तमु करे सघो था। ऐं खोड़ जूं ॿियूं स्कीमूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके असांजी हाईटेक सिस्टम आहे असां उनखे खणी अचूं, पिवोट इरीगेशन खे खणी अचूं, असां ड्रिप इरीगेशन खे खणी अचूं ऐं असां टनल फार्मिंग खे खणी अचूं ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि शयुनि खे खणी अचूं ऐं उन सां गॾो गॾु ऑर्गेनिक फार्मिंग खे खणी अचूं, त मां सम्झां थो असां हिन सिंध खे ख़ुशहाल बणाए सघूं था, सिंध खे अॻिते वधाए सघूं था। ऐं असांजी जेका 43% पॉपुलेशन जंहिंजो गुज़र सफ़र सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़राअत ते आहे ऐं एग्रीकल्चर ते आहे, उन पॉपुलेशन खे असां हिकिड़ो बूस्ट ॾेई सघूं था। हू अॻु में ई मुख़्तलिफ़ मरहलनि में परेशान आहे, जीअं कणक जो रेट आहे उन हवाले सां परेशान आहे। ऐं सरदार साहिब खे गुज़ारिश कंदुसि हू कैबिनेट में बि वेहंदा आहिनि ऐं जेको कणक जे रेट जो इशू आहे, छो त इंटरनेशनल प्रेशर बि आहिनि, IMF जो प्रेशर बि आहे, त उन हवाले सां इन में बि जेकॾहिं उहो गवर्नमेंट सां ॻाल्हाए करे का वाज़े पॉलिसी खणी अचनि त माण्हुनि जा जेके बाम आहिनि उहे ख़तमु थियनि। ऐं उन सां गॾोगॾु ऐं असां वटि ख़ासि तौर ते कैनाल्स जा कुझु इशूज़ हलनि पिया ऐं उन इशूज़ खे सिंध गवर्नमेंट पंहिंजे तरीक़े सां बहितर अंदाज़ में खणी करे हले पई। ऐं वरी सरदार साहिब खे रिक्वेस्ट कंदुसि त सरदार साहिब बि उन में पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कनि ऐं असां सभई सरदार साहिब सां गॾु आहियूं। सरदार साहिब जेको हुकुम कंदो एग्रीकल्चर जे हवाले सां ऐं जिदत जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ मीटिंगनि जे हवाले सां ऐं जिते बि को प्रोग्राम रखिणो आहे, को प्रोग्राम करिणो आहे, माण्हुनि खे कम्युनिकेट करिणो आहे, माण्हुनि खे जेकॾहिं एजुकेट करिणो आहे ज़राअत जे हवाले सां, असां जो जेका असांजी नंढड़ी ॼाण आहे उहा असां ज़रूरु माण्हुनि ते खणी ईंदासीं। तव्हां सभिनी भाइरनि जी वॾी महिरबानी। जीए भुटो, जीए शहीद राणी। महिरबानी साईं। वक़्त खे नज़ाकत खे सम्झंदे हाणे असां बेस्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन ऑफ बेनज़ीर हारी कार्ड जे लाइ डॉक्टर लियाकत अली भुटो साहिब जिन खे गुज़ारिश कंदासीं त पाण अचनि ऐं बेनज़ीर हारी कार्ड जी ऑनलाइन रजिस्ट्रेशन जो आगाज़ कनि। मिनिस्टर साहिब जी मौजूदगी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तती थदी का नाहे वेल वेहण जी, मतां ते हूंदा फेर न लही फिरी जो शालती फयार। जनाब सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब, मिनिस्टर फॉर एग्रीकल्चर, जनाब अब्दुल बारी बिताफी साहब, MPA गोटकी, एंड सोहेल अहमद कुरैशी साहब, वर्दी सेक्रेटरी एग्रीकल्चर, DG साहिबान, पिंडाल मित्र, असांजा दोस्त फार्मर्स, हारी हरियाणियूं प्रेस जा दोस्त, अस्सलाम वालेकुम। ही प्रोग्राम तव्हांखे यादि हुजे त जेको पीपल्स पार्टी जो मैनिफेस्टो हुयो तॾहिं खां ही बिलावल भुट्टो साहब जी ही विजन हुयो त असां हारी कार्ड ॾींदासीं सिंध में। हिन में असां जॾहिं काथो लॻायोसीं त 1.5 मिलियन असांजा फार्मर्स आहिनि, जंहिंमें 73% असांजा उहे फार्मर्स आहिनि जंहिंजी 12.5 एकड़ ताईं ज़मीन आहे ऐं 22% उहे आहिनि जंहिंजी 25 एकड़ ताईं। मीन्स जेके असां ॿई मिलायूं तक़रीबन 95% हारी असांजा उहे आहिनि जंहिंजी 25 एकड़ ज़मीन आहे, जंहिंमें गवर्नमेंट ऑफ सिंध कैबिनेट डिसाइड कयो त पहिरें फेस में असां 25 एकड़ ताईं इहे हारी कार्ड ॾींदासीं। उन खां पोइ फर्दर असां जेको आहे हारी कार्ड इशू कंदासीं। रजिस्ट्रेशन जेका आहे असांजी उहा अक्रॉस द बोर्ड हूंदी, लैंड होल्डिंग जी हुन में कोई शर्त कोन्हे को रजिस्टर सभु हारी थींदा। पहिरियां इशू थींदो हारी कार्ड जेके असांजा 25 एकड़ ताईं हारी हूंदा। इन में तव्हांखे हारी कार्ड जी वेबसाइट ते वेंदव त असांजी वेबसाइट आहे बेनज़ीर हारी कार्ड .gos.pk। तव्हां हुन में लॉगिन कंदो तव्हांखे हिकिड़ो वॾो हिकिड़ो कॉलम ठही ईंदो त फार्मर रजिस्ट्रेशन। तव्हां हुनखे क्लिक कंदव त हुन में कुझु तव्हां जूं जेके पार्टिकुलर्स आहिनि, जीअं नालो आहे, CNIC नंबर आहे, CNIC इशू डेट आहे, उन सां गॾोगॾु पर्टिकुलर सां गॾोगॾु तव्हांखे फ़ोटो पंहिंजो CNIC जी बैक साइड फ्रंट साइड ॿई फ़ोटो तव्हां अपलोड कंदव ऐं फॉर्म 7 तव्हां हुन वेबसाइट ते अपलोड कंदव त हू फॉर्म तव्हांजो सक्सेसफुली सबमिट थी वेंदो। तव्हांखे कंहिं बि ऑफिस जो चकर लॻाइण जी का बि ज़रूरत कोन्हे। जेके तव्हां इहे डॉक्यूमेंट्स मौजूदु आहिनि ऑटोमेटिकली घर वेही करे पंहिंजो पाण खे रजिस्टर करे सघो था। अॻे हुयो जीअं तव्हां ॾिसंदव 2022 जी फ्लड में असां 3 लख हारी एग्रीकल्चर डिपार्टमेंट रजिस्टर कया, जंहिंमें 19 बिलियन
19 अरब रुपया सब्सिडी ॾिनी वई, जंहिंमें 5,000 पर एकड़ पहिरियां सीड जी मुद में हुई, उन खां पोइ फर्टिलाइज़र या ॿियूं तव्हांजी जेके एप्लीकेशन्स आहिनि कल्टिवेशन ऑफ लैंड आहे उन में। पर तव्हां ॾिठो त 19 बिलियन गवर्नमेंट ऑफ सिंध ख़र्च कया, उन खां पोइ बम्पर क्रॉप आयो, ॾाढो हारीज़ इंट्रस्ट वरितो ऐं जेको पाणी ॾिठो बरसाति जो या फिलर जो उहो कढी करे ऐं वधि खां वधि कणिक कल्टिवेट कई। हाणे साईं जेका पिताबी साहिबु ॻाल्हि कई त मां हुन में अचां त साईं ॿ हिकिड़ा क्वेश्चन कया, हिकिड़ो क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर ते त हाई एफिशिएंसी इरिगेशन सिस्टम जेको असांजो आहे उहो इंट्रोड्यूस करायूं। फिर तव्हांखे ख़बर हुजे त 68 प्रोजेक्ट आहे हिकिड़ो वर्ल्ड बैंक जो, जंहिंमें असां क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर ते 45 एफओस ते हिते कमु कंदासीं। गवर्नमेंट ऑफ सिंध में स्टार्ट थी वियो आहे। जेकर तव्हां वञो सुल्तानपुर खां वेठूं त हिकिड़ो ठठ माइनर आहे, ठठ माइनर ते असां 10 डेमो प्लाट्स हया आहिनि मॉडर्न टेक्नोलॉजीज़, जेके क्लाइमेट रेज़िलिएंट टेक्नोलॉजीज़ हुजनि आहिनि, तव्हां पाण विज़िट करे सघो था। मां कल्ह बि विज़िट करे आयो आहियां। बहितरीन क़िस्म जो अलीगुल असांजो इंदर साहब आहे, चेयरमैन आहे एफओ जो, उते 10 प्लाट्स आहिनि। असां तक़रीबन 750 हारीज़ खे ट्रेनिंग्स ॾियूं था हुन क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर ते। उन खां पोइ वरी असां सवात में जेका सॉइल सैनिटरी साईं ॻाल्हि कई त कलर वधंदो थो वञे, त असां जेको लोअर बेल्ट आहे, लोअर सिंध आहे, इन में कलर जी मैपिंग करायूं था थ्रू सैटेलाइट इमेजिंग जे। त इहे कलर जी मैपिंग थींदी, उन खां पोइ हुनजी रिक्लेमेशन स्टार्ट थींदी। हीअ प्रोजेक्ट तव्हांखे तक़रीबन 9 डिस्ट्रिक्ट्स में रिक्लेम कराए ॾींदो जेके आहिनि असांजा कलर अफेक्टेड जेके लैंड्स आहिनि। हिन में सोलर ट्यूबवेल्स आहिनि, तव्हांजा जेको आहे सो इरिगेशन सां गॾु इंटीग्रेटेड कमु करे थो, जंहिंमें जेके वाटर कोर्सिस आहिनि या माइनर्स आहिनि उहो इरिगेशन उनखे मॉडर्नाइज़ करे थो। असां वरी ऑन फार्म ते जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे एग्रीकल्चर डिपार्टमेंट करे थो। त हीउ तक़रीबन 15 बिलियन जो ही प्रोजेक्ट आहे जेको कमु करे थो इन्हनि टेक्नोलॉजीज़ ते। इंशाल्लाह ताला तव्हांखे रिज़ल्ट्स नज़र ईंदियूं। ऐं हारी कार्ड जी वेबसाइट असांजो हिकिड़ो IT फर्म आहे तव्हांखे ॿुधाईंदो, असां तव्हांखे रजिस्टर करे हिते ॾेखारींदासीं त तव्हां कीअं पंहिंजे पाण खे रजिस्टर कंदो, इन प्रोसेस में कीअं गुज़रंदो। ऐं उन खां पोइ वरी जेके शयूं तव्हांखे मूं ॿुधायूं उहे शयूं तव्हांखे बाय हैंड हुजनि। जीअं सेक्रेटरी साहिबु ॻाल्हि कई, तव्हां अक्रॉस द बोर्ड किथे बि मौजूदु आहियो, पंहिंजे घर मौजूदु आहियो, आउट ऑफ द कंट्री आहियो, आउट ऑफ द सिटी आहियो, किथे बि तव्हां ऑनलाइन तव्हांखे डिवाइस आहे, तव्हां रजिस्टर करे सघो था। हीउ तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे मुंहिंजे ख्याल में। ऐं तकलीफ़ को इलाही तक़रीबन जेके हारीज़ आहिनि, जेके पंधु कनि पिया, वञनि पिया मुख़्तलिफ़ ऑफिसुनि में, उन खां बची वेंदा। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। थैंक यू। Thank you, Butta Sahib. Now we eagerly look forward to words of wisdom and guidance. Please join me in the giving a warm round of applause. I would request Honorable Sardar Mohammad Bash Khan Mar, Minister for Agriculture, to please come for your valuable sharing. Sardar Mohammad Bash Khan Mar. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इज़्ज़त माब साईं बारी खान पिताबी साहब, सोहेल कुरैशी साहब, सेक्रेटरी एग्रीकल्चर जा ऑफिशियल, ऐं ख़ासि तौर ते असांजा हिते आयल जेके प्रोग्रेसिव फार्मर्स आहिनि, जेके हारी दोस्त आहिनि, असांजा भाउ सभु बुज़ुर्ग भेणा, सभिनि खे अस्सलाम वालेकुम। सभिनि खां अॻु में ऑब्वियसली तव्हां सभिनि खे ख़बर आहे त अनवेवरिंग कमिटमेंट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी। जॾहिं मूंखे इहा मिनिस्ट्री मिली एग्रीकल्चर जी, त सभिनि खां पहिरियों टास्क मूंखे इहो हारी कार्ड जो ॾिनो वियो। पर अल्हम्दुलिल्लाह असां उनजी लॉन्च बि अक्टूबर में करे वरितीसीं, जंहिंखे पाण बिलावल भुट्टो चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी पाण उनजी लॉन्चिंग ते मौजूदु हुया। चीफ मिनिस्टर सिंध मुराद अली शाह साहब उते मौजूदु हुया ऐं CM हाउस ते इहा गैदरिंग थी हुई। पर उन खां पोइ अॼु अल्हम्दुलिल्लाह उनजो जेको मैकेनिज़म ते कमु, रजिस्ट्रेशन ते कमु, उनजो अॼु असां उनखे अमली जामो पढ़ाइण लाइ हिते वेठा आहियूं। मां इहो पंहिंजे डिपार्टमेंट, ख़ासि तौर ते डिपार्टमेंट सेक्रेटरी जेको असांजा सोहेल कुरैशी साहब आहिनि ऐं ॿिया बि जेके हिते DGs मौजूदु आहिनि, उन सभिनि खे ॾींदुमि, ख़ासि तौर ते स्वास्थ्य प्रोजेक्ट वारे DG खे। त उन्हनि इहा महिनत कई जेको असां अॼु हिन लेवल तो ही हारी कार्ड के खणी आया हूं। हाणे तव्हां ऑब्वियसली मां कोशिशि कंदुमि त मां अहिड़ी सांझी जीअं चवंदा आहिनि न सवली सिंधी में ॻाल्हायां जीअं सभिनि खे सम्झ अचे। त
हारी जेके असांजा भाइर आहिनि, ज़मींदारी जेकी आहे उहा पंहिंजे मुल्क जी रीढ़ जी हड्डी आहे। इकोनॉमी को बि मुल्क जेको डिपेंड कंदो आहे एग्रीकल्चर ते, ज़मींदारी ते, त हुनजी ज़मींदारी अॻे न वधंदी त मुल्क बि अॻे न वधंदो। ऐं जेसिताईं हारी अॻे न वधंदो, ज़मींदारी अॻे न वधंदी। जेसिताईं ज़मींदार अॻे न वधंदा, ज़मींदारी अॻे न वधंदी। त हिन लाइ जेको आहे मां इहो ॼाणा थो, हिते वेठल सभु जेके ज़मींदार आहिनि उहे ॼाणनि था, असांजा हारी भाउ ॼाणनि था त केतिरे मुश्किल में पाण हे ज़मींदारी एग्रीकल्चर सेक्टर केतिरे मुश्किल टाइम में गुज़रे थो पियो। भले उहो क्लाइमेट चेंज हुजे, जेको मौसमियात में तब्दीली आहे, ऐं जेको पाण खे ख़बर नथी पए त कहिड़े पैटर्न ते पंहिंजे फसल खे करिणो आहे, त हिन लाइ या वरी उन सां गॾोगॾु जेके पाण खे ॿिया क्लाइमेट चेंज सां गॾु मसला मसाइल अचनि था, उन में सभिनि खां वॾो मसइलो आहे जेको मुंहिंजी तव्हां तकरीर बि असेंबली में ॿुधी हूंदी, त जेको IMF सां मिली पाण ते टैक्सेशन बि हणी छॾी अथऊं 45%। त पाण हिकु त लैक कयूं था पिया ट्रेनिंग में, गाइडेंस में, टेक्नोलॉजी में, साइंस में, पर हुन सां गॾोगॾु जॾहिं पाण इन सभिनि मरहलनि तां गुज़री अचूं था, पंहिंजी औसत बि तव्हां ॾिसो था हिन क्लाइमेट चेंज जी वजह सां केतिरी घटि थी आहे, इहा बि ख़बर नथी पए पई त कॾहिं ॿोॾि अची वेंदी, कॾहिं बरसाति थी वेंदी। त इहे अनफोर्सिड शयूं बि तव्हांजे साम्हूं आहिनि। त हिन लाइ इन्हनि सभिनि सां कॉम्बैट करण लाइ, विढ़ण लाइ, इन्हनि खे फेस करण लाइ तमामु ज़रूरी आहे पाण खे त पाण ख़ासि तौर ते एग्रीकल्चर डिपार्टमेंट जेको आहे त उहो राति ॾींहुं महिनत करे और तव्हां माण्हुनि लाइ, ख़ासि तौर ते पंहिंजे हारनि लाइ, पंहिंजे ज़मींदारनि लाइ, भले उहो मूंखे हिते कुझु दोस्त नज़र आया, पहिरियों मां ॿिज जी ॻाल्हि कयां, छो त अॼु तव्हां लाइ असां पहिरियों दफ़ो घोटकी में एग्रीकल्चर मेलो बि करायो आहे। त हिन में छड़ो तव्हां हिन मेले में शिरकत कयो, इन ॼाण थींदी, इन में तव्हांखे ख़बर पवंदी त ॿिज जेके कंपनीज़ कनि थियूं, हिकु त सभिनि खां अॻु में जेके सेक्रेटरी साहब खे मां चयो आहे त जेके हिते दोस्त बीठा हुया जाली दवायूं खयूं, जेके हिते दोस्त बीठा हुया जाली ॿिज खयूं, जेके हिते बीठा हुया जेके पंहिंजूं कंप्लेन्स खणी आया हुआ, त असां इहो क्रैक डाउन कयो आहे इन कंपनियुनि जे ख़िलाफ़। मां तव्हांखे चवंदुमि त इन्हनि खे 24 आवर्स वॉच ते रखो, ऐं जेको असांजे हारी खे, असांजे ज़मींदार खे, असांजी फसल खे, असांजी इन धरती खे ख़राब करण जी कोशिश कंदो त उनजो नतीजो उनखे बुरो मिलंदो। त हाणे जॾहिं असां ॿिज जी ॻाल्हि ॻाल्हायूं था त ॿिज पाण खे, ॿिज खां अॻु में ज़मीन जी ॻाल्हि बारी ख़ान पिताबी साहब बि ॿुधाए विया, हिते तव्हां सभु वेठा आहियो त पंहिंजी ज़मीन केतिरी कलराठी थी वई आहे या केतिरी कलराठी थिए थी पई। अचण वारे ॾींहंनि में अञा पाण खे इहे मसइला मसाइल अञा वाधा घटंदा न, पर तव्हांखे मां इहो यकीन ॾियारायां थो, असां जो हिकिड़ो इहो प्रोजेक्ट हले थो, हिकिड़ो असां स्वाथ जेको प्रोजेक्ट आहे, जेको ओवरऑल उन ते बि मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, पर हुन में हिन कलराठी ज़मीननि खे बि ठीकु करण जो तव्हांखे PD साहब बि ॿुधाए विया त हुनजो असां वटि तरीक़ेकार आहे त असांखे कलराठी ज़मीन करणो आहे, ऐं हुन ते कमु हले बि अथो। इंशाअल्लाह ताला जेके उन्हनि जो जेतिरा एकड़ आहिनि कलराठी ज़मीन, कंहिं चयो लख, कंहिं चयो कुझु, पर इंशाअल्लाह उहो बहितर थींदा, उहे अंग हेठि ईंदा, इहो मां तव्हांखे यकीन ॾियारायां थो। पर गॾोगॾु तव्हां अची वञो, अगरि ज़मीन ते पंहिंजे हारनि खे, पंहिंजे ज़मींदारनि खे, पंहिंजे प्रोग्रेसिव ज़मींदारनि खे पाण गाइड न कंदासीं, एजुकेट करणु तमामु ज़रूरी आहे। पूरी ज़िंदगी तव्हां सिखंदा हो, कंहिं बि मरहले में हुजे, जंहिं ॾींहुं इंसानु सिखणु बंदि करे सम्झो त हुन पंहिंजो नुक़सानु कयो। त पाण खे, मां पंहिंजे डिपार्टमेंट वारनि खे चवंदुमि एडवाइज़री सर्विसिस अञा तव्हां ॾियो माण्हुनि खे, पंहिंजे ज़मींदारनि खे, हारनि खे, ज़मीन खे साइंटिफिकली अप्रोच कयो। दुनिया तमामु अॻे हली वई आहे, साइंटिफिकली अप्रोच कयो
साइंटिफिक अप्रोच तमामु ज़रूरी आहे त उन ज़मीन में उहो कहिड़े ॿिज खे उहा ज़मीन तस्लीम कंदी ऐं उनजो स्टेटस छा आहे ज़मीन जो, त इहो तमामु ज़रूरी आहे पाण खे गाइडेंस जेको डिपार्टमेंट खे मां चवंदुमि त तव्हां ज़मींदारनि खे ऐं हारनि खे ज़रूरु गाइड कयो। गॾो गॾु ॿिज जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायुमि, पाण खे हाणे टाइम अची वियो आहे त पाण क्लाइमेट रिज़िलियंट ॿिज वठूं। जेको ॿिज जूं कंपनीज़ आहिनि मां हिते ॾिठमि, उन्हनि खे अञा महिनत करण जी ज़रूरत आहे, पर ख़ासि तौर ते मां जो हिते डिपार्टमेंट मौजूदु आहे, मां उन्हनि खे चयो आहे त छो हाणे इहा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी काफ़ी दोस्त चवंदा त इहो तव्हां छो था चओ, पर मां चयुमि त छो ॿाहिरियूं कंपनीज़ भले अचनि थियूं, उन्हनि खे बि वेलकम कयूं था, पंजाब जो ॿिज अचे थो उन्हनि खे बि वेलकम कयूं था, लेकिन असांखे सिंध में पंहिंजो ॿिज हुजणो खपे। असां इहो चाहियूं था, इन ते असां कमु कयूं था त असांजी जेकी कॉर्पोरेशन आहे सीड कॉर्पोरेशन, असां सिंध सीड कॉर्पोरेशन खे मज़बूत कयूं। उहा बंदि थियण वारी हुई, सिंध सीड कॉर्पोरेशन खे बंदि करनि पिया, पर काबीना में आवाज़ खयमि मां। इन लाइ इहा मां वॾी ज़िमेदारी पंहिंजे कुलनि ते वरिती आहे। सुहेल कुरैशी साहब ऐं जेके हिते पंहिंजा सिंध सीड कॉर्पोरेशन वारा दोस्त मौजूदु आहिनि, जेके पंहिंजा फार्म्स आहिनि, उनमें इंशाअल्लाह ताला पाण पंहिंजे सीड जी मल्टीप्लिकेशन, पाण पंहिंजे सीड जी क्वालिटी, प्री बेसिक सीड, बेसिक सीड, त इन ते पाण खे तमामु जदीद अप्रोच सां कमु करणो आहे, जीअं पाण मौसमियात जे हिसाब सां बहितरीन बिज पाण सुठे रेट से सब्सिडी से ॾेई सघूं। अॻियां हलंदे ये तमामु ज़रूरी हुयो। अॼु असां हिकिड़ी इनॉग्रेशन कई आहे सरहद में, उहे एतिरनि सालनि खां 1919 पई या उहा बिल्डिंग वैरान पई हुई, असां हुन में रुझान विधी आहे, बिल्डिंग उहा तयार बि थी आहे, पर अॼु हुन में कमंद जो रिसर्च इंस्टीट्यूट बि ठाहियो आहे। तव्हां इहो ॿुधा केतिरो माण्हू कमनि जी तरफ़ छो विया आहिनि, उनजी वजह सिंपल आहे त हिते शुगर मिल्स आहिनि ऐं एतिरी इंडस्ट्री जिथे हुजे उन्हनि खे रॉ मटीरियल बि खपे, ठीकु आहे, पर उन खां अॻु में फार्मर ऐं ज़मींदार जो अगरि सोचो त कमनि पंहिंजो छो थो घटिजो वञे, छो पंहिंजे कमनि जेको आहे उनजी यील्ड घटिजी वई आहे, छो उन ते उहे जेको आहिनि अटैक्स थियनि था ऐं उन्हनि जो बीमारियूं थियनि थियूं, क्वालिटी किरे थी, जेको तव्हांखे वरी रेट नथा मिलनि। सम्झाए जे बारे में, कमनि जे बारे में, कमनि जी यील्ड जे बारे में, प्रोडक्टिविटी जे बारे में ॿुधाइनि, जीअं तव्हांजो कमंद बहितर थिए। गॾो गॾो उनमें मिठास असांजो सम्झां थी महिनत असां IMF सां आख़िर में अची सिंध ते ॻाल्हि रखियो। असां सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾाढो तकलीफ़ जे मरहले में गुज़रियासीं, छो त होॾो चइनि पिया टैक्स वधाइण असांजे सिंधी भाइरनि ते, ऐं होॾो चइनि पिया IMF वारनि जी कंडीशन्स ते त तव्हां सपोर्ट प्राइस न ॾियो, बेस प्राइस गवर्नमेंट न ॾींदी, त हिकिड़ी सुठी प्राइस जेकी असां तय कंदा हुआसीं तव्हां सभिनि भाइरनि लाइ, जेको तव्हां मार्केट खां प्राइस हटिजी करे तव्हांखे अञा मज़बूत करण लाइ जेकी असां तय कंदा हुआसीं, त उहो अनफॉर्चुनेटली हो IMF खे न सम्झाए सघिया ऐं उहो वरी पाण ते अची लागू थी। पर टैक्स हुजे, जीअं असांजे चीफ मिनिस्टर साहब चयो त अगरि इहो टैक्सेशन जो निज़ाम बहितर नथो लॻे ऐं इहो हली बि न सघंदो, त इनशाला मूंखे लॻे थो त हे पंहिंजूं कुझु नाकामियूं
वफ़ाक़ लिकाइण लाइ, FBR जूं नाकामियूं लिकाइण लाइ हिकिड़ो अहिड़ो तबिको पंहिंजो बहितरीन एग्रीकल्चर जेको बैकबोन आहे, जेको रीढ़ जी हॾी आहे पाकिस्तान जी, उन ते अची इहो पूरो वज़न विझी छॾियो। त इहो इनशाला कुझु अरसे में मूंखे नथो लॻे इन ते वरी रिविज़िट करणो पवंदो, वरी पाण खे सोचणो पवंदो। IMF अगरि पाण सां सिंध गवर्नमेंट सां अगरि ऑन बोर्ड रखो आहे त इहो इन मरहलनि में न गुज़रणो पए हा। पर ख़ैर वापसि ईंदे इनशा ताला असां इहे सभु जॾहिं कंडीशन्स जॾहिं नथा मञियो त चवंदा IMF हली वेंदी ऐं सिंध पाकिस्तान खे नुक़सानु कराईंदो। न सिंध कॾहिं पाकिस्तान खे नुक़सानु करायो आहे। जॾहिं पाकिस्तान जो वजूद ई सिंध में पियो आहे, पहिरियों रेज़ोल्यूशन ई हितां थियो, शुरूआत ई हितां थी, त पोइ सिंध कॾहिं पाकिस्तान जे बारे में उनजे नुक़सान जे बारे में सोचींदो? कॾहिं बि न। इन लाइ असां मजबूर था थी वञूं। पर गॾोगॾु वापसि ईंदे इंस्टीट्यूट जेको रिसर्च जो मां तव्हांखे ॿुधायां थो, इन में मुख़्तलिफ़ जीअं केले जी फसल आहे, कॉटन जी फसल आहे, मां सम्झां थो कपा में हिकु त एतिरो ख़र्च वधी विया आहिनि, जेको तव्हांजा इनपुट्स जा ख़र्च एतिरा वधी विया आहिनि। ऑब्वियसली उनखे ॾिसंदे वरी कॉटन अहिड़ी सेंसिटिव फसल बि आहे, ऐं वरी एतिरो क्लाइमेट चेंज जो बि हिकिड़ो मरहलो, ऐं ख़ासि तौर ते वरी पाण खे घोटकी वारा वेठा पाण वटि पाणी अचे पाण वठो थो, लेकिन सभिनि खां वधीक किल्लत बि पाण वटि हूंदी आहे। त इन खे प्लैनिंग ते बि सोचणो पवंदो, त पंहिंजे पाणी जी डिस्ट्रीब्यूशन ते बि पाण खे सोचणो पवंदो। पर हाणे इहे सभु अखियूं ॿूटे वेही रहूं त हर शइ सही थींदी न। पाण खे सभु जेके मसइला आहिनि जेके फेस कयूं था उन्हनि खे एड्रेस करणो पवंदो, उन्हनि खे कॉम्बैट करणो पवंदो। त उहे सभु नज़र में रखी करे असां इहे सभु एक्यूट शॉर्टेजिस हुजनि, क्लाइमेट चेंज हुजे, बीमारियूं हुजनि, इन्हनि सां कीअं विढ़णो आहे, इहो सभु नज़र में रखी करे असां इहो पूरो प्लान ठाहियो आहे। त हिन इंस्टीट्यूट में इनशा ताला असांजा घोटकी जा हिन तरफ़ जा बि दोस्त वेठा आहिनि जेको केले जी फसल कंदा आहिनि। त इनशा ताला केले में बि काफ़ी बीमारियूं लॻनि थियूं, त उन्हनि लाइ बि इहो हिकिड़ो मौक़ो आहे त उहो रिसर्च वारनि सां मिली करे इन पंहिंजे फसल जी न के यील्ड खे वधाइनि, पर के अॻियां बि इन बीमारियुनि सां कीअं विढ़णो आहे उनखे कॉम्बैट करनि। पर ख़ैर मुंहिंजे लाइ वधीक फ़ख्र जी ॻाल्हि बारी ख़ान पतावी साहिबु इहा आहे त इहो 1989 में जेसिताईं मां ॿुधो आहे, थी सघे थो मां एक्यूरेट न हुजां, सरदार ग़ुलाम मोहम्मद खान मार मुंहिंजे वालिद साहब इहा इन जी बुनियाद रखी फार्म जी, अॼु उनखे इम्प्लीमेंट मां करायो आहे। इहा मुंहिंजे लाइ हिकिड़ी अचीवमेंट जी ॻाल्हि आहे। पर गॾोगॾु हाणे ईअं ई दवाउनि जी क्वालिटी ते बि पाण ॻाल्हायोसीं। हा, दुनिया तमामु अॻे पुॼी वई आहे। मां ॿुधां पियो पंहिंजे कॉलीग जी ॻाल्हि, मां पंहिंजे भाइर जी ॻाल्हि ॿुधां पियो। बारी ख़ान पिताफ़ी साहिबु चवनि पिया ऑर्गेनिक फार्मिंग ते वञिणो आहे, पर इनशाला बायो फर्टिलाइज़र ते बि वेंदासीं, इन केमिकल्स को हटी करे, छो त इहे केमिकल्स दवायूं पाण जॾहिं घणी विझूं था त हुनमें पंहिंजी ज़मीन ते बि असरु थिए थो। मां सम्झां थो पाण हुन ऑर्गेनिक फार्मिंग खां अञा परे आहियूं, पर असां अहिड़ा प्रोजेक्ट्स करणु शुरू कया आहिनि जेको ऑर्गेनिक फार्म जी तरफ़ इन जी मार्केट अञा घटि आहे। छो त तव्हां उहा शइ कंदा आहियो, ज़मीदार माण्हू हारी माण्हू उहा शइ कंदो जंहिंजी मार्केट हूंदी, जंहिंजो हिकिड़ो पूरो चैनल हूंदो, जेको उनखे वैल्यू एडिशन कीअं हुनजी थियणी आहे, त उहो हिकिड़ो चेन ठहंदी आहे। त ऑब्वियसली इन ते बि असां गौर वीचार कयूं था पिया, ऐं ऑर्गेनिक फार्मिंग जो हिकिड़ो सेगमेंट स्टार्ट थी चुको आहे। पर जेके ज़मीदार कुझु अहिड़ा आहिनि जेके प्रोग्रेसिव ज़मीदार उहे ई शयूं करनि था। पर इनशा ताला मां इहो सम्झां थो त बारी ख़ान जी ॻाल्हि इहा तमामु बहितर हुई त थोरो फर्टिलाइज़र या वरी को अहिड़ो जेके दवायूं पाण फसल खे ॾियूं था जेको नुक़सानु करनि थियूं पंहिंजी ज़मीननि जा, उन्हनि ते सोचणो खपे। पर ख़ासि तौर ते मां इहो पंहिंजे रिसर्च विंग खे, बल्कि सभिनि खे, सेक्रेटरी एग्रीकल्चर खे मां चए थो त जॾहिं असां
छो त माण्हू हिते ई आहे। क्रिएट थिए थी गॾोगॾु शुगर केन, पोइ माण्हू वरी ऑल्टरनेट तलाश करनि था चांवर जो, सारी करनि था जेकी सारी लेफ्ट बैंक ते इजाज़त तव्हांखे आहे न, त महिरबानी करे असांखे कोई अहिड़ो ऑल्टरनेट ॻोल्हे ॾियो। छो त मां हिकिड़ो वॾो ज़मींदार हूंदुमि या हिते ॿिया वॾा ज़मींदार वेठा आहिनि, उन्हनि खे हो झले सघनि था, बर्दाश्त करे सघनि था अगरि हुननि जी कणक में को नुक़सानु थिए थो, को उन्हनि जे कॉटन में नुक़सानु थिए थो, को उन्हनि जो शुगर केन में नुक़सानु थिए थो। हा, मां इहो बि सम्झां थो त जेॾा उठ ओॾा लोॾा, उहो बि सम्झो था, पर उहे बि त बि बर्दाश्त करण करे था वञनि। पर जेके असांजा नंढा हारी वेठा आहिनि, जंहिंजे करे असां इहो मेलो मचायो आहे, जॾहिं उहे उन्हनि जी का फसल नथी थिए, त जॾहिं जीअं चवंदा आहिनि न अटो थोरो मानी थुली, त पोइ हो ॾिसनि था पिया चांवर ॾे, सारी ॾे, त पोइ सारी वरी हेॾे असांजे बैंक में थी कोन थी सघे। पर मां पोइ उन्हनि खे मां हिन जो काथे काथे असां डिस्ट्रिक्ट कमिश्नर खे चवंदा आहियूं त तव्हां काथे काथे जेके नंढा एकड़ 2 वारा आहिनि, 3 वारा खाइण लाइ जेके करनि था, उन्हनि खे उहे परमिट वठी उहे स्लॉट ॾींदा आहियूं। छो त असां पंहिंजे माण्हुनि खे छॾे त नथा सघूं, त हिन लाइ पाण खे हिन ऑल्टरनेट सां अचिणो पवंदो। त अगरि सारी न आहे त पोइ छा आहे, पोइ छा पाण पल्सिस ते वञी सघूं था, पोइ छा पाण खे ॿिए फ्रूट्स ते वञी सघूं था, पोइ छा पाण तिरनि ते वञी सघूं था, पोइ पाण छा ऑल्टरनेट आहे हुनजो। त हिन लाइ मां पंहिंजे डिपार्टमेंट खे चवंदुमि जेतिरी जल्दी थी सघे असांखे इनशाला इहो ऑल्टरनेट कढी ॾियो, जीअं असांजे माण्हुनि खे वधीक तकलीफ़ न अचे ऐं पंहिंजी ज़मीना बि बहितर थियनि। अच्छा, हाणे काफ़ी उहे ॻाल्हाइणो हो, पर ॻाल्हि इहा आहे त अॼु पंहिंजी जेकी तकरीब आहे उन ते अचूं था। तकरीब आहे हारी कार्ड जी। हारी जीअं मां शुरू में तव्हांखे ॿुधाए वियुमि त हारी जेको आहे उहो असांजो हारी न आहे त असांजो मुल्क न आहे। अगरि हारी ख़ुशहाल न आहे त मुल्क ख़ुशहाल न आहे। त हिन लाइ हे असां वॾो हिकिड़ो ज़बरदस्त चेयरमैन बिलावल भुट्टो जी तरफ़ां तव्हांखे ख़ूबसूरत तोहफ़ो मिलियो आहे। अञा ताईं जीअं पीडी साहब ॿुधाए विया त 25 एकड़ वारा जेके आहिनि उहे उन्हनि खे इहो बेनिफिट मिलंदो। हाणे बेनिफिट में छा आहे, फ़ाइदो छा मिलंदो, मां वटि इहो कार्ड आहे त छा फ़ाइदो आहे। इन में तव्हांखे जीअं सेक्रेटरी साहब बि ॿुधाए विया, तव्हांखे फर्टिलाइज़र में, तव्हांखे पेस्टिसाइड्स में, तव्हांखे सीड में सब्सिडीज़ मिलंदियूं। सब्सिडीज़ तव्हांखे मिलंदियूं इम्प्लीमेंट्स से, जेके तव्हां पंहिंजा हे ट्रॉलियूं आहिनि, ॿिया अहिड़ा औज़ार आहिनि, लेज़र लेवलिंग मशीन्स आहिनि, इन में तव्हांखे जेके सब्सिडाइज़ रेट से इहे बि मिलंदियूं। गॾोगॾु हारी कार्ड तव्हां जिते खणी वेंदो तव्हांखे उते प्रायोरिटी ते एक्सेस मिलंदी। ईअं ई जेके मुंहिंजा हारी भाउ हिते वेठा आहिनि या हारी भेणा जेके आहिनि, छो त भेणा औरतुनि जो बि वॾो किरदारु आहे, उहो न भुलो पंहिंजे एग्रीकल्चर सेक्टर में। छो त तव्हां हितां वेंदो, हीअं रोड सां वेंदो त तव्हांखे मुंहिंजे ख़्याल सां पंहिंजा भाइर घटि नज़र ईंदा, पर पंहिंजूं भेणा वधीक फसल में नज़र ईंदियूं। त असां उन्हनि खे बि न विसरियो आहे। उहे बि जेको रजिस्टर थींदो उन्हनि खे लोन्स बि मिलियूं थियनि थियूं, जेके तव्हांजा इनपुट्स आहिनि तव्हांखे सब्सिडाइज़ रेट से मिलंदा। पर गॾोगॾु जेको आहे, जॾहिं बोर्ड आई 22 जी, अलाह ताला हाणे रहम करे, जॾहिं 22 वारी बोर्ड आई, इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई हुई। इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी हुई हुई, न के घर ठाराए ॾिना उन बोर्ड खां पोइ, पर उन बोर्ड में बि 18 अरब रुपया ख़र्च कया, जेके पंहिंजा कैश तव्हांखे मिलियो स्वाद प्रोजेक्ट जे थ्रू, जेके ग़रीब माण्हू हुया। ऐं मां हिकु ॾींहुं छा पियो कयां, मां ऐं चीफ मिनिस्टर साहब वेठा हुआसीं, मां चयो था जंहिंजा नाला लिस्ट कढो, त उन्हनि माण्हुनि खे पैसा मिलिया आहिनि। त मां उते ई खानगढ़ जो हिकिड़ो को ईअं यूनियन काउंसिल जो खणी करे माण्हू उनखे नंबर मिलायो। मां चयो हा बाबा फलाणो फलाणो ॻाल्हाए थो, पैसा मिलिया थी? चए अल्हम्दुलिल्लाह मिलिया आहिनि। मां चयुमि पोइ इहो कमु सही थियो आहे, सभिनि खे अल्हम्दुलिल्लाह ट्रांसपेरेंसी सां पैसा मिलिया आहिनि, त इहा वॾी अचीवमेंट आहे। त हे हारी कार्ड बि जेको आहे, इन में 1 विंडो ऑपरेशन त आहे,
पर तव्हांजी ट्रांसपेरेंसी बि तव्हांजे अकाउंट में अचे थी, तव्हांजो ट्रांज़ेक्शन सम्झूं त वापसि ईंदे 2022 ते फ्लड ते त 18 बिलियन रुपया मिलिया। हाणे उन में बि जॾहिं बि का अहिड़ी अलाह न करे कुदरती शामत अचे थी त जेके बि तव्हांजा रजिस्टर्ड 15 लख माण्हू रजिस्टर करणा आहिनि, 15 लख हारी ज़मीदार, उन्हनि में असांजी का लिमिट न आहे। रजिस्टर करण वारो 25 खां जेतिरो बि थी सघे उहो ज़मीदार उनजी रजिस्ट्रेशन थींदी। पोइ इन हारी कार्ड खे असां स्कोप खे वधाईंदा वेंदासीं। त हिन लाइ 2022 ॿोॾ खां पोइ बि हाणे अगरि का अलाह न करे का अहिड़ी क्लेमिटी अचे थी त असां तव्हां सां बीठा हूंदासीं। असां तव्हांजी कैश जी सूरत में मदद कंदासीं, इनशाला तव्हांजी फाइनेंशियल असिस्टेंस ॾींदासीं। तव्हांखे असां न छॾियो आहे पंहिंजे हारी ज़मीदार खे, न इनशाला ताला तव्हांजी बाहि छॾींदासीं। पर गॾो गॾु उहो तमामु असां लाइ ज़रूरी हुयो त असां हिकु बहितर तरीक़े सां, दुनिया तमामु अॻे हली वई आहे, तमामु अॻे निकिरी वई आहे दुनिया, साइंस में, टेक्नोलॉजी में, डिजिटलाइज़ेशन में। मूंखे डिपार्टमेंट हिकिड़ो ॿियो बि मिलियो एंटी करप्शन वारो, उन में बि अल्हम्दुलिल्लाह ऑटोमेशन और डिजिटलाइज़ेशन मां खणी आयो आहियां। छो त जिथे टेक्नोलॉजी आहे न उते पोइ घणी टेम्परिंग नथी थी सघे, पोइ उते अञा सेफ्टी वाधी, उते ट्रांसपेरेंसी वाधी। ईअं ई एग्रीकल्चर में मां सम्झां पियो, छो त पाण खे दुनिया सां कुले सां कुलो मिलाए हलणो आहे, त मां सम्झुमि त इते बि पंहिंजो टेक्नोलॉजी खे इंट्रोड्यूस कयो वञे। त अल्हम्दुलिल्लाह उनखे मद्देनज़र रखंदे उन असांखे वर्ल्ड बैंक वारनि बि पीडी साहब वेठो आहे, वर्ल्ड बैंक वारनि असांखे एप्रिशिएट कयो, एतिरी असां ट्रांसपेरेंसी सां कमु कयोसीं। त हाणे बि जॾहिं हे तव्हांखे असां हिकिड़ो पोर्टल ॾियूं था, डिजिटलाइज़ेशन हिनखे चइबो आहे, तव्हां किथे बि वेठा हो, अॼुकल्ह रेडियो ॿुधो था फ़ोननि ते, यूट्यूब ॾिसो था, गाना ॿुधो था, त हे बि तव्हां ईअं फ़ोन ते पंहिंजे घर वेठे कयो रजिस्ट्रेशन पंहिंजी। तव्हांखे पंहिंजे हारियुनि खे भाइरनि खे ऑफिस अचण जी ज़रूरत न आहे, अफ़सरान जी कॾ भॼण जी ज़रूरत न आहे। तव्हां वेही करे पाण इनशाला ताला जॾहिं रजिस्टर कंदव त असां पाण अप्रोच करे तव्हांखे तव्हांजी जेके बेनिफिट्स आहिनि उहे ॿुधाईंदासीं। त इहा मुंहिंजे ख़्याल सां इहा हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो जे विजन जी। ऐं ईअं ई गॾो गॾु मां तव्हांखे ॿुधाए वियुमि त असां इनॉग्रेशन बि अॼु कईसीं पंहिंजे जेको आहे हिनजी बिल्डिंग जी, जेको रिसर्च सेंटर जी। ज़राई मेलो बि हले थो ऐं हिते असां हे डिजिटलाइज़ेशन जो हिकिड़ो प्रोग्राम जेको खणी आयासीं हारी कार्ड जो, इहो हिकिड़ो ट्रांसफॉर्मेटिव हिकिड़ो क़दम हुयो ऐं वॾी अचीवमेंट आहे। मां बल्कि पूरे डिपार्टमेंट खे मुबारकबाद ॾींदुमि। ऐं ईअं ई मुंहिंजे ख़्याल सां नौजवान बि हिते वेठा आहिनि। मां पहिरियों त पंहिंजी भेणनि खे इहो मां चवंदुमि त इनशाला ताला असां हिननि लाइ बि हिकिड़ी स्कीम आंदीसीं जेकी हुई, छो त वुमन एम्पावरमेंट। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा पहिरीं प्राइम मिनिस्टर मुस्लिम दुनिया जी, बल्कि ईअं सम्झो तव्हां त जेतिरो उन्हनि जो अचीवमेंट हुयूं त असां सम्झो था त वुमन एम्पावरमेंट असांजी लीडरशिप बि असांखे इहो सेखारे थी त तव्हांखे हिननि ख़वातीन जो ख़्यालु करिणो आहे। त मां तव्हांखे ॿुधायुमि त हिकिड़ो ॿियो मज़ीद ऐड कया, असां पंहिंजी ख़वातीन लाइ ट्रेनिंग और कैपेसिटी बिल्डिंग जो प्रोग्राम बि कयोसीं ऐं हुन में असां उन्हनि खे बि ट्रैक्टर हलाइणु सेखारियासीं, उन्हनि खे बि मशीन यूज़ करणु सेखारियोसीं। छो छड़ो असांजूं जेके भेण आहिनि उहे छड़ो फसल ईअं बोन ऐं उन्हनि खे चूंडो करनि, उहे ट्रैक्टर बि हलाइनि, उहे इनशाला ताला तव्हांजो इम्प्लीमेंट्स बि हलाइनि, त हुननि खे बि असांखे ट्रेन करिणो आहे। इन लाइ तव्हां ॿाहिरों ॾिसो, पहिरियों अचण सां ई असां जेको रखियो आहे इहो पाण तव्हां सभिनि लाइ इहो असां रखियो आहे हुते DC हाउस जे ॿाहिरों ई अचण सां पहिरियों असांजी नुमाइश आहे उहा किचन गार्डनिंग जी आहे। त इहो असांखे हर इदारे असांजी हिन में तारीफ़ कई आहे त तव्हां किचन गार्डनिंग जेकी कई आहे ख़वातीननि लाइ, त मां हिते चवंदुमि जेके असांजा भाइर हिते वेठा हो असां वटि अचो, अप्रोच कयो। असां लखे अहिड़ा टूल्स किट्स ॾेई चुका आहियूं, हज़ारे, पर इनशाला तव्हांखे जॾहिं खपनि इहे पंहिंजो किट्स, तव्हां हिकिड़ो नंढो को फसल गार्डनिंग करे सघो था पंहिंजे घर में, ऐं जो किट्स तव्हांखे फ्री में मिलंदियूं। त पर हाणे
आख़िर में छो त मां घणो टाइम तव्हांजो वरितो आहे, एतिरे अरसे खां पोइ अगरि तव्हां हिते मूंखे आवाज़ पई अचे त एतिरे अरसे खां पोइ मिलियो अखियूं ठरियूं आहिनि, मांजूं बि त अखियूं ठरनि थियूं, तव्हांखे ॾिसां थो एतिरे अरसे खां। दिलि नथो थिए वञे, दिलि थिए थो त ॻाल्हाईंदा रहो। त हिन लाइ आख़िर में हिकिड़ो मेजर ऐलान घोटकी लाइ ख़ासि तौर ते, पहिरियों त मुबारकबाद तव्हांखे इहा ॾींदुमि त पाण घोटकी में इहे स्कीम घणियूं आहिनि, माइलस्टोन्स घणा आहिनि, पर रीसेंट डेवलपमेंट तव्हांखे IBA यूनिवर्सिटी अची वई अथव घोटकी में, अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ अॼु हिकिड़ो ॿियो मां जेको मेन ऐलान हो उहो इहो आहे, अॼु मां ऐलान कयां थो हिते एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जो। और VC साहब बि हिते वेठा आहिनि, टंडो जाम यूनिवर्सिटी जा VC आहिनि। उन्हनि मूंखे यकीन ॾियरायो आहे त जल्द में जल्द जेके डिपार्टमेंट्स आहिनि उहे कमु करणु शुरू कंदा, छो त मां हिननि खे मां सिंध हुकूमत जो पैसो बि बचायो आहे, नई बिल्डिंग नथा ठाहियूं, असां वटि बिल्डिंग मौजूदु हुई, IBA जी सर्किट हाउस ॾेई छॾियोसीं हुननि खे। हाणे हिते वेझी पाण वटि हिकिड़ी बिल्डिंग पई आहे, असांखे पैसा न खपनि, असां छड़ो इहो चाहियूं था त हे जल्द में जल्द असांजो इहे डिपार्टमेंट जो कमु शुरू स्टार्ट थिए। ऐं हुन सां गॾोगॾु हुन सां फ़ाइदो वॾो थींदो। पंहिंजा ॿार, मूंखे इहो सम्झ नथो अचे जेको मां पंहिंजे पुट खे चवंदो आहियां, उहो चए पियो बाबा मां क्रिकेटर थियां, ऐं मुख़्तलिफ़ तव्हां ख़बर आहे हुनजा प्रोफेशन्स ॿार चूज़ कंदा आहिनि। अॼुकल्ह मां इहो सम्झंदो आहियां त ॿारनि खे इहो हक़ ॾिनो वञे त उहो चूज़ करनि, पोइ सुबुह अॻे गाइडेंस वालदेन जी ज़रूरी आहे, लेकिन पोइ वरी सक्सेस फेलियर वालदेन ते अची वेंदो आहे, पोइ ॿार चवंदा आहिनि त बाबा तव्हां चयो इन लाइ मां फेल थियुमि, इहो प्रोफेशन मां वरितो आहे। त हिन लाइ गाइडेंस ज़रूरी आहे वालदेन जी। मां पंहिंजे पुट खे गुलाम मोहम्मद ख़ान खे इहो चयुमि, मां चयुमि त तव्हां एग्रीकल्चर पढ़ो, त हिन लाइ छो त पंहिंजी जेकी बुनियादु आहे, बुनियादु ज़रूरी आहे सम्झणु ऐं पढ़णु, हुन में बुनियाद खे मज़बूत करणु। त मां हिते चाहियां थो त हिते जेके पंहिंजा हारी वेठा आहिनि, पंहिंजा ज़मींदार वेठा आहिनि, मां सोचां थो अॻी जनरेशन जो, हाणे त ट्रेनिंग ऐं तव्हांजी कैपेसिटी बिल्डिंग ते कमु कयूं था, लेकिन पंहिंजा ॿार जॾहिं यूनिवर्सिटी हूंदी ऑल द वे वञी करे काॾे ॿाहिरि उहे न पढ़ंदा। ऐं हे एॾी ज़बरदस्त लोकेशन आहे, मां सम्झां थो त पंजाब जा माण्हू बि हिते पढ़णु ईंदा हुए जॾहिं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी हुई। तव्हां महिरबानी करे जेके नौजवान आहियो, तव्हां कोशिशि कयो। मां त बल्कि एग्रीकल्चर लाइ पंहिंजो एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह साहब खे बि चयो, मां चयुमि तव्हां महिरबानी करे एग्रीकल्चर खे घटि में घटि O लेवल्स में इंटर ताईं रखो, जीअं हर कंहिंखे ख़बर हुजे। उहे पाण केमिस्ट्री पढ़ूं था, बियोलॉजी पढ़ूं था, फिजिक्स पढ़ूं था, त पाण बुनियादु छो न पढ़ूं, इहो तमामु ज़रूरी आहे। जीअं मां हिकिड़ी ॿी कंडीशन बि रखियमि त पंहिंजो जेको क़ुर मजीद आहे उहो छड़ो ईअं पढ़ियो न वञे, बल्कि उहो सिंधी में बि तर्जुमे में पढ़ायो वञे, जीअं पाण खे सम्झ अचे ॿारनि खे। त इहे कुझु एफर्ट्स आहिनि जेके असां वठूं था पिया, ऐं इंशाअल्लाह ताला जेसि ताईं असां आहियूं, असांजा वॾा बि हिन सरज़मीन जा, हिन सिंधु देश जा हुया, हिननि धरती जी ख़िदमत कयूं, तव्हांजी बेलौस ख़िदमत कयूं, असां बि उन मिशन ते निकितल आहियूं। इंशाअल्लाह ताला जेसि ताईं हयाती आहे, इहो साथ आहे, असां तव्हां लाइ सोचियो आहे, तव्हां लाइ जेको कमु कंदा आहियूं उहो बेलौस तव्हांजी ख़िदमत लाइ कंदा आहियूं। अॼु इहो एग्रीकल्चर जो प्रोग्राम ॾाढो बहितरीनु इहो तव्हां लाइ हिकिड़ो इनिशिएटिव आहे। मां इहो तव्हां सभिनि खे चवंदुमि त महिरबानी करे असांजे पोर्टल ते रजिस्टर थियो। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। महिरबानी साईं। आख़िर में साईं वोट ऑफ थैंक्स लाइ मां डायरेक्टर जनरल एग्रीकल्चर एक्सटेंशन मुनीर अहमद जुमानी साहब जी गुज़ारिश कंदुसि वोट ऑफ थैंक्स टेबल जी। तव्हां सभिनी भाइरनि जी आबादगारनि जी महिरबानी। तव्हां लाइ लंच जो बंदोबस्तु कयो वियो आहे, तव्हां हिते ई वियो पंहिंजे चेयर ते, इंशाअल्लाह अल्लाह ख़ैर कंदो। तव्हां हिते ई वियो।